ॻंढींदड़ पुल किरी पई आहे। नए ॿारण पुल जी हिक साइड किरी पई आहे। पुल जो 20 फुट हिस्सो धमाके सां ड्रही पियो। 2 ॼणा ज़ख़्मी थिया। पुल जो हिक हिस्सो किरण सबबि लोडेड ट्रक किरी पई, जंहिं सबबि 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। आरज़ी तौर ते वॾियुनि गाॾियुनि जी आमदोरफ़्त खे रोकियो वियो आहे। पुल मुल्क जे वजूद में अचण खां पोइ कॾहिं बि मरमत न थी सघी हुई। मुकमल तबाह थी वञण खां पोइ कंहिं वॾे साने जो ख़तरो मौजूदु आहे। कराची खां कोटड़ीअ ताईं अंग्रेज़नि जे दौर में रेलवे लाइन विछाइण वक़्तु ई हीअ पुल तामीर कराई वई हुई। अहम ख़बरनासी नवांखे ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ठट्टो हैदराबाद खे ॻंढींदड़ पुल किरी पई। नई ॿारण पुल जी हिक साइड किरी पई। पुल जो 20 फुट हिस्सो धमाके सां ड्रही पियो। 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। पुल जो हिक हिस्सो किरण सबबि लोडर ट्रक किरी पई, जंहिं सबबि 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। आरज़ी तौर ते वॾियुनि गाॾियुनि जी आमदोरफ़्त खे रोकियो वियो आहे। पुल मुल्क जे वजूद में अचण खां पोइ उन जी कॾहिं बि मरमत न थी सघी, जॾहिं त मुकमल तबाह थी वञण खां पोइ कंहिं वॾे साने जो ख़तरो मौजूदु आहे। बिल्कुल नाज़रीन, कराची खां कोटड़ी ताईं अंग्रेज़नि जे दौर में रेलवे लाइन विछाइण वक़्तु ही पुल तामीर कराई वई हुई।